बाबो तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजो वालिद साहिबु फौत थी वियो। उते मुंहिंजा सरदार बि आया, ॿिया दोस्त बि आया, पर मूंखे धमकी ॾिनो तूं ईंदे तोखे मारींदासीं। कंहिं पहिरीं दफ़ो ईदो अब्दुल अलीम जिन माना मूंखे चयो तूं ईंदे तोखे मारींदासीं। मां पंहिंजे पीउ जो मुंहुं बि न ॾिसी सघियुसि। वालिद साहिबु मुंहिंजो गुज़ारे वियो पूरो, पर मां वञा पियो त मूंखे मारनि पिया। जॾहिं करूं बंदूकूं हुयूं, सिधियूं हुयूं, जीतरियूं, गोलियूं, ऐं मुंहिंजो हाणे ॻोठु कीअं वञा। हिननि जेको बि कयो जे ॻोल्हो करे ॿारनि सां सॼी उमिरि मूं 25 साल जेके सज़ा आहिनि उन मूं छॾाया आहिनि, किरोड़ ख़र्च करे, पर अॼु उहो मूंखे मारण था अचनि। पर मां मुंहुं बाबे साईं जो मुंहुं वालिद साहिब जो न ॾिसी सघियुसि। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह त हेॾो माना हेतिरो ख़तरो ऐं ख़ौफ़ ॾेई मां न अची सघियुसि। पंहिंजे पीउ जो मुंहुं ॾिसण बि इहे ज़ालिम माण्हू जेको मूंखे एॾो ॾिजारे ॿाहिरि बंदूकुनि सां बीठा हुआ। अब्दुल अलीम ऐं हुनजो ईदो भाउ ऐं हुनजो अब्दुल रहीम, इहे सभु हीअं बीठा हुआ। मां रोई वापसि न वियुसि।